विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk। दाद लगारी वेझो लगारी बिरादरी पारां मुखालिफ़नि जे हमले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गोड़ गुलाम हैदर लगारी में हाफ़िज़ मंज़ूर अहमद, मौलाना इसाक लगारी ऐं ॿियनि ॿुधायो त अब्दुल्ला अनवर लगारी हथियारबंदनि सां ओचितो घरनि ते हमिलो करे औरतुनि ते तशदुद कयो। अॼु अची करे कराची खां अचानक ॿ टे माण्हू उन सां गॾु हुया, जंहिं अची करे उते घर जे अंदरि अची करे ड्राई ड्रू बि कई आहे, घर जो सामान बि खणी वियो आहे ऐं उते मौलवी मंज़ूर अहमद जा जेके ॿार वेठल हुया उन्हनि ॿारनि खे वठी करे घर में अंदरि बंदि करे ॿाहिरों दरवाज़ो बंदि करे पंहिंजूं औरतूं विहाए छॾियूं आहिनि। हुननि चयो त पुलिस ॿिए जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे जेका खेनि तहफ़ुज़ फराहम करे रही आहे। मां आला अमलदार खे अपील थो कयां त इंसाफ़ कयो वञे। अगरि इंसाफ़ न कयो वियो त पोइ मुंहिंजी जमात आहे, मां जमात वटि आयो बि आहियां, वरी बि मां पंहिंजी जमात जे दर ते वेंदुसि। इंशाअल्लाह जमात मां सां गॾु आहे, पूरो ॻोठ मां सां गॾु आहे। तव्हां ॻोठ में कंहिं जंहिं को बि पुछणु चाहे त तव्हां पुछो हीअ जॻह कंहिंजी आहे। मां सां ॿिए चकर छो ज़ुल्म थिए थो पियो, मुंहिंजे बच्चनि ते ज़ुल्म थिए थो पियो। पुलिस इंतिहाई सुस्त रफ़्तारी जो मुआमिलो कयो। मां हिते सुबुह जो दाद लगारी थाणे ते पहुतुसि इन सिलसिले में जो हे जेकी ज़्यादती थिए थी, पंहिंजी डाट रहे थी, हुननि खे मिंट में असां सेकंड में रिपोर्ट ॾिनीसीं, लेकिन हे सुस्ती खां कमु वठंदा रहिया। पुलिस उन वक़्तु भी इंतिहाई माना सुस्ती जो रवैयो अख्तियार कयो हुयो। पुलिस हली बजाए जवाबदार गिरफ़्तार करण जे उते वेही रही ऐं उन्हनि वटि मानियूं खाई करे ऐं बिल्कुलु ईअं सम्झो त मुजरिम हाफ़िज़ मंज़ूर हुयो ऐं उनखे अकेलो उतां छॾे ॾिनो। पुलिस वारा पाण उन पथारीदार वटि रही पिया। लगारी बिरादरी मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार न कयो वियो त सख़्त क़दम खंयो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।